लथा मैदान में आयूं त सफ़ा मुड़स थिबो ओ सफ़ा मुड़स थिबो लथा मैदान में आयूं त सफ़ा मुड़स थिबो ओ सफ़ा मुड़स थिबो दुश्मन खे घुमाए घुमाए मैदान में हणबो। ठप्पे ते ठप्पो सुजुकी ते ठप्पो यूनियन काउंसिल मुराद मेमण से ऑल कम्युनिटी अलायंस मलेशिया नामजद चेयरमैन यूनिस AK ऐं वाइस चेयरमैन सद्दाम बलोच, जनरल काउंसिलर वार्ड नंबर 1 बाबू मल्हा, वार्ड नंबर 2 से अयाज खासथेली, वार्ड नंबर 3 से नासिर बिरोही ऐं वार्ड नंबर 4 से जमील अहमद मेमण के वोट ॾेई कामयाब कंदा त जीअं हू यूनियन काउंसिल मुराद मेमण में कब्रिस्तान की ज़मीन लाइ कोशिशूं वठण, पीअण जे साफ़ पानी जो मसलो हल कराइण, अस्पतालुनि में स्टाफ की हाज़िरी यकीनी बणाइण, इलाइक़े में ज़मीननि ते थींदड़ कब्ज़नि खे रोकण ऐं नौजवाननि जे लाइ मक़ामी फैक्ट्रियुनि में रोज़गार जो मौक़ो ॾियारियुनि। पारां यूनियन काउंसिल मुराद मेमण जो बाशऊर अवाम। लथा मैदान में आयूं त